कई माण्हू तव्हां ॾिठो हूंदो ग़रीब हुआ वीचारा, लेदे करे जीवन हलाईंदा, पोइ भॻवान उन्हनि ते कृपा कई, उहे अॻिते वधी विया। एतिरो अॻिते वधी विया कि पहिरियों लेदे करे रोटी खाईंदा हुआ, लेदे करे रोटी खाईंदा हुआ, ऐं हाणे एतिरो अॻिते वधी विया कि चाहिनि त 100 साल वेही करे खाइनि, पोइ उन्हनि खे आराम न ईंदो आहे। पोइ छा कंदा आहिनि उहे, चवंदा आहिनि अञा दुगनो कयूं कमु, 4 गुना कयूं, 8 गुना कयूं, पोइ धीरे धीरे भॻवान खां दूर थींदा वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि भॻवान ॾाढी कृपा कई आहे पैसा ॾेई करे। भागवत में भॻवान चवनि था त हे उद्धव, जैसा मां प्यार कंदो आहियां न, अक्सर उन जो धन हरण करे छॾींदो, अक्सर उन खे कंहिं बि कम में सफलता न मिलंदी आहे जंहिंखे मां भक्तीअ सां जोड़णु चाहींदो आहे। 1000 बार जतन कंदो आहे वीचारो, जाॾे वञे अनसक्सेस, जाते वञे असफल, आख़िर थकी हारे करे वीचारो टुटी पवंदो आहे। ऐं जॾहिं ॾिसंदो आहे कुझु नथो थिए, पोइ मूंसां प्रेम कंदो आहे, मुंहिंजी भक्ति कंदो आहे। इन तरह मां उनखे बचाए वठंदो आहियां माया खां, पाण सां जोड़ींदो आहे। चओ हरे कृष्ण। पर जेके कमाईंदा आहिनि, जंहिंखे खाइण लाइ न हुयो, 100 सालनि जो जमाए, पोइ एतिरो कमाईंदा आहिनि कि 1000 सालनि जो जमा थी वेंदो आहे। ऐं 100 साल बि रहनि न रहनि कोई गारंटी न आहे। पर इन खां बि अॻिते कॾहिं वधी वेंदा आहिनि जॾहिं पोइ धंधो व्यापार करण में, पैसा कमाइण में उहे पाप बि करणु शुरू करे छॾींदा आहिनि, कूड़ बि शुरू करे छॾींदा, या अहिड़ा कम शुरू करे छॾींदा जंहिंमें हिंसा थिए, जंहिंमें पाप थिए, जीवन जी हिंसा थिए। कोई होटल खोले छॾियऊं जाते नॉनवेज थो हले, कोई पोल्ट्री फार्म खोले छॾियऊं जाते रोज़ जीव मरनि था पिया वेठा, कोई अहिड़ो धंधो खोले छॾियऊं जंहिंमें नशे जो कमु थो हले, माण्हू पी करे कैंसर में था मरनि पिया, बर्बाद था थियनि पिया। उहो इहो न सोचींदो कि मूंखे पहिरें ई एतिरा पैसा आहिनि, ऐं हे ॿियनि खे दुख ॾेई ॿियनि जा प्राण वठी करे मां पैसा थो कमायां, इहे मूंखे बि दुख ॾींदा, इहो उनखे ख़्यालु न ईंदो आहे, छो जो सत्संग खां दूर थी वियो। हरे राम। चवंदा आहिनि न, जेके वधीक नशे जा वापार कंदा आहिनि, पोइ हॉस्पिटल बि उहे खोलींदा आहिनि, हेॾो ऐं पुण्य बि था कयूं। हा भई 100 करोड़ कमायूं, 5 करोड़ जी हॉस्पिटल खोले छॾियऊं, कहिड़ी वॾी ॻाल्हि। 5-10 करोड़ जी हॉस्पिटल खोले छॾियऊं, नालो बि थी वियो, भैया दयालू माण्हू आहे। हेॾे 90 करोड़ माण्हुनि खे मारे करे कमायूं न, ज़हर ॾेई कमायूं न माण्हुनि खे। पर छा कजे, जातों जी सरकार ही अहिड़ी हुजे कि जंहिंखे कमाई हुजे नशे सां, उनखे रोके न। सरकार खे पतो न आहे, उन्हनि वटि आंकड़ा पिया आहिनि, सभु आंकड़ा पिया आहिनि, आंकड़ा आहिनि, हिसाब किताब पियो आहे कि हिक ॾींहं में शराब पी करे घणा माण्हू मरंदा आहिनि, गुटखा खाई घणा माण्हू मरंदा आहिनि, इन तरह सां तमाकू में घणा मरंदा आहिनि। उन्हनि वटि आंकड़ा आहिनि, हर साल नवां ठाहींदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि। पाण एडवर्टाइज़ कराईंदा, कमाई वठंदा ऐं हेठों लिखंदा, शरीर के लिए शराब पीना नुकसानदायक, तमाकू खाना जानलेवा है। नांग बिच्छुनि जो फोटो छापींदा। अरे तव्हां यमराज जो छापे छॾियो, खाइण वारा थोरी पोइ हिते हटंदा। जिंदा बिच्छूं बि विझी छॾियो न, कढी करे खाई वेंदो माण्हू, बिच्छूं खे ई न खाई वञनि, भउ थो थिए। हरे राम। इहो ई त ज्ञान आहे गीता में। कई बार असां अहिड़ा कर्म कंदा आहियूं, ॿाहिरि वाहवाही थींदी आहे, लेकिन अंदरि भॻवान खे पतो आहे ग़लति कमु थो करे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर।